जितना भी वेठा आहियो सभिनि जे खीसे में एंड्रॉइड मोबाइल आहे। प्ले स्टोर ते अलाए घणनि तर्जुमनि में, अरबीअ में, सिंधीअ में, उर्दूअ में, अंग्रेज़ीअ में, फारसीअ में, सभिनी ॿोलियुनि में सहीफ़ा सजादिया जो तर्जुमे जूं एप्लीकेशनूं लॻियूं पयूं आहिनि। अगरि मुंहिंजे जवान जी दिलचस्पी हुजे, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं गेमूं पयूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ा ड्रामा पिया आहिनि, फिल्मूं पयूं आहिनि, अलाए छा छा मूं वटि पयूं आहिनि, अलाए केतिरनि क़िस्म जूं एप्लीकेशन्स आहिनि। न आहे त नहजुल बलागा न आहे, न आहे त सिंधी या उर्दू तर्जुमे वारो क़ुरान कोन्हे, न आहे त सहीफ़ा सजादिया कोन्हे। अॼु अलीअ जी शहादत जी राति बाबा कंहिंखां पुछा ॾियो ख़बर अॼु ॾींहं ताईं मौला जूं मजलिसूं घणी ॿुधियूं अथव? सेंचुरियूं ठही वयूं हूंदियूं, साईं फलाणे जो अशरो, फलाणे जो अशरो, फलाणे जो ख़म्सो, फलाणे जी मजलिस, फलाणे जी, जिन खे साम्हूं न ॾिठोसीं, कैसेटूं ॿुधियूंसीं, कैसेटूं न ॿुधियूंसीं, यूट्यूब ते ॾिठोसीं। हज़ारनि हिंदुस्तान पाकिस्तान जे आलमनि ज़ाकिरनि सिंधियुनि पंजाबियुनि जूं तक़रीरूं ऐं मजलिसूं ॿुधियूं वेठा आहियूं। नहजुल बलागा में अलीअ जूं मजलिसूं आहिनि, मौला जा ख़ुतबा। इन करे मां जुरत नथो कयां जो कंहिंखां रुॻो इहो पुछां त बाबा ॾियो ख़बर नहजुल बलागा में मौला जूं तक़रीरूं घणियूं आहिनि। मौला जा ख़त आहिनि, ख़त जेके मौला पंहिंजे मञण वारनि ॾे, पंहिंजे अमलदारनि ॾे, पंहिंजनि गवर्नरनि ॾे हिदायतुनि जा ख़त मोकिलिया। मौला जो वसीयतनामो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे साईं अखलाक साहब जा औलाद भली मञण वारा, घर जा भाती केतिरी बि इज़त कंदा हुजनि, पर सभ खां वधीक अहमियत छा खे ॾींदा? साईं अखलाक साहब मरण खां अॻु में जेका वसीयत कंदो, माण्हू जी वसीयत जी अहमियत हर शइ खां वधीक हूंदी आहे। बाबा मरण महिल वसीयत करे वियो आहे त मूंखे फलाणे जाइ ते दफ़न कजो, हे कमु हीअं कजो, हे ॻाल्हि हीअं कजो। वसीयत जी वॾी हैसियत आहे। सॼे नहजुल बलागा जा ख़त, ख़ुतबा, अक़वाल, उन्हनि में मौला जो वसीयतनामो बि आहे, जेको मौला पंहिंजे औलाद, पंहिंजे बचड़नि, पंहिंजे घर जे भातियुनि, पंहिंजी अकह फैमिली ऐं पंहिंजे क़यामत ताईं अचण वारनि मञण वारनि जे लाइ मौला उहा वसीयत तहरीर कई आहे। अॼु बि नहजुल बलागा में मौजूदु आहे। पाण ॿिया ख़ुतबा त ठहियो, ख़त त ठहियो, अक़वाल त ठहियो। मुंहिंजी क़ौम जे जवाननि जेके अली 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 निड़ी पइजी थी वञे, नारा हणी हणी भली हणो, नारो हणणु इबादत आहे, पर उन्हनि खां सवाल आहे छा अलीअ जी वसीयत पढ़ी अथव? माना शहादत खां बि कहिड़ी वसीयत कई आहे? किथे अलीअ वारो जवान? पीउ मरी थो वञे त पुटु थो चए त बाबे जी वसीयत ते अमल करिणो आहे, छो त बाबो मरण खां अॻु में वसीयत करे वियो आहे। उहे जवान छो थो चए त मूंखे वसीयत ॿुधायो त मौला जी वसीयत छा आहे? मौला पंहिंजे मञण वारनि खे कहिड़ी वसीयत कई आहे? ख़बर ई न हूंदी त मां वसीयत ते अमल कॾहिं कंदुसि, कीअं कंदुसि? इत्तफ़ाक़ सां चंद MBs ते मुश्तमिल मौला जो नहजुल बलागा बि पियो आहे प्ले स्टोर ते। सभिनी ॿोलियुनि में तर्जुमो पियो आहे, उर्दूअ में, सिंधीअ में, अंग्रेज़ीअ में। मुंहिंजी फिंगर टिप्स बिगे नारे हणण जी बजाय हिकु दफ़ो प्ले स्टोर ते खोलिया, नहजुल बलागा लिखां, मफ़ातीहुल जिनान लिखां, सहीफ़ा सजादिया लिखां, पाण वटि रखां, वरी 5 मिंट कोशिश करे उनखे ओपन कयां, खोलियां, केॾीमहिल कहिड़ो ख़ुतबो, केॾीमहिल ख़त, केॾीमहिल कोल पढ़ां त सही। हे जेका असांजी ज़िंदगियुनि में तब्दीली नथी अचे न, असां था चऊं पक न हिकिड़े मां ॿुधी पे मां कढी था छॾियूं, रुॻो मजलिस में मोमिन बणिजी था वेहूं, ॿाहिरि असांजूं सरगर्मियूं ॿियूं आहिनि। रमज़ान खे असां ज़ाया पिया कयूं, नमाज़ुनि खे ज़ाया पिया कयूं, इबादतुनि खे ज़ाया पिया कयूं। असांखे हुकूकुल्लाह, हुकूकुल इबाद जी ख़बर न आहे। उन जो सबबु इहो आहे जो असां आले मोहम्मद जी तालीम खां परे आहियूं। मिंबर ते वेही अगरि को कूड़ बि हणी थो वञे, असां नारा था हणूं, असांखे ख़बर ई न आहे छा थो चए। ख़बर इन करे न आहे जो असां पाण मुतालो ई न आहे कयो। असां सॼी ज़िंदगी कोर्स जा किताब पढ़ी मरंदासीं, छो त उन ते नौकिरी मिलणी आहे।
साईं मां हाणे मेट्रिक कई आहे, मां हाणे इंटर कई आहे, मां हाणे ग्रेजुएशन कई आहे, हाणे मास्टर्स कई आहे। बाबा छो थो इहो 20-20 साल 25-25 साल 16-16 साल ज़िंदगीअ जा विञाए, लखे रुपया ख़र्च थो करे, ट्यूशन सेंटरनि में थो वञे, मुख़्तलिफ़ स्कूलनि में थो वञे, ॿियूं फीसूं थो ॾियूं। छो साईं? इन करे का सनदी नौकिरी मिले, का सुठो उहिदो मिले, को कारोबार मानी सुखी थिए। मौला अलीअ जे बारे में ॼाणण जी मां ज़हमत ई नथो कयां, छो त नजुल बलागा पढ़ण सां मूंखे नौकिरी थोरी मिलंदी, इंक्रीमेंट थोड़ी मिलेगी, ग्रेड वो थोड़ी थी। यो ज़रूर थी मुझे ईमान में इजाफो थी, मुझो अकीदो मुस्तहकम थी, मुझी आखरत भली थी, दुनिया में मुझो किरदार भलो थी, मुझी रफ्तार भलो थी, मुझो रवैयो भलो थी। मां पांजी इन शयन के डेवलप करने जो अञा सोचो ही नहीं। ये खामोशी